प्यारे भक्तों, सभिनी सां जय सीताराम। हर हर गंगे, हर हर महादेव, जय माता दी। प्यारे श्रद्धालुओं, धर्म प्रेमियों, ही कैसेट शदानी भक्तन जे द्वारा कयल मात गंगा जे दर्शन पूजन हरिद्वार जी यात्रा माता वैष्णो देवी जे दर्शन जी तीर्थ यात्रा जो कैसेट है। जंजा भाग्य हुंदा ही कैसेट दिसी करे तीर्थन जे पंध जे लाए आतो थींदो। छो जो इन शरीर जा तो आधार हुंदा नी पैर, पैरन से जेसिताईं तीर्थ ही न कयो वञे तो पैर उहे कदम कंहिं कम जा न। इन शरीर जा कर्म हुंदा नी हथ, अगर हथन सां शेवा न कई वञे तो वे हथ कम जा कानन। मुख सां राम न चयो वञे, कनन सां सत्संग न ॿुधो वञे, नेणन सां सतगुरु जो दर्शन अगर जेसिताईं न थिए तो ये शरीर जा अंग बेकार आहिनि, कंहिं कम जा कानन, निरर्थक आहिनि। पर साॻो इन नाशवान शरीर सां जंहिं महिल इहे शुभ कर्म कया वेंदा आहिनि तो पोइ उन जो जीवन सफलो आहे। उन जे शरीर मां खुशबू आहे, उन जो शरीर ही सदाईं यादि रखण वारो आहे, उन जो नालो सदाईं क़ाइमु रहंदो आहे। त हिन मानव शरीर जो हिकु हिकु अंग क़ीमती आहे। हिकु हिकु अंग सां शुभ कर्म, शेवा, सत्संग, तीर्थन जा पंध, सहायता, परोपकार जा कार्य थींदा आहिनि। उन्हीं सभिनी मामूलक तीर्थन जो पंध जेसिताईं कोई इंसान न कंदो आहे तेसिताईं उनखे श्रद्धा जो भाव, भक्ति जो भाव ऐं दान करण जी प्रेरणा न मिलंदी आहे। छो जो दान भी तॾहिं सखारतो आहे जॾहिं हिननि पवित्र तीर्थ स्थाननि ते कयो वञे। तीर्थ स्थाननि ते सदाईं देवताउनि जो वासो गणबो आहे। वासो जो तात्पर्य इहो आहे कि उन्हनि जी नज़र रहंदी आहे, उन्हनि जी उहा कर्म भूमि रहंदी आहे। उते वञी करे तप साधना करणु, चाहे श्रवण करणु, कथाउनि जो श्रवण करणु, पवित्र नदियुनि जे किनारे ते, माता जे ऊचे स्थाननि जबलनि ते, इन्हनि सां जेको शरीर खे थोरो सो कष्ट थींदो आहे उन सां हिकु रूहानी आनंद मिलंदो आहे। इन्हनि तीर्थ स्थाननि ते वञी करे कंहिंजी सहायता, दान पुण्य करण सां जेको आत्म संतुष्टि थींदी आहे उहो पुण्य सदाईं क़ाइमु रहंदो आहे। त श्रद्धापूर्वक अहिड़नि पवित्र स्थाननि ते समय समय ते वञी करे दर्शन ध्यानु करणु खपे, दान पुण्य करणु खपेनि। कथा कीर्तन जो श्रवण करे पंहिंजे भावना खे, पंहिंजे भक्ति खे वधाइणु खपे। पर इहे सभु ॻाल्हियूं मन सां थियनि तॾहिं उहे फलदायी हूंदियूं आहिनि, वधीक पुण्य प्राप्त थींदो आहे। संत महात्माऊं साधक त घर वेठे गंगा जो ध्यानु कंदा आहिनि त उन्हनि खे उहा भक्ति, उहा पुण्य जी प्राप्ति थी वेंदी आहे। पर जेके आम संसारी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे हिननि तीर्थनि जो पंध अवश्य करणु खपे। त वडभागी आहिनि सिंध जा आयल यात्री, 250 यात्री ऐं 200 खन हिंदुस्तानी यात्री जेके सभई गॾिजी करे हरिद्वार माता गंगा जे दर्शन पूजन जो पावन लाभ वठी रहिया आहिनि। उनखां पश्चात वरी माता वैष्णो देवी जी यात्रा थियणी आहे। शायदि 13 किलोमीटर चढ़ाई चढ़नी आहे, जय माता दी चवंदे। त माता, धरती माता, गाय माता, गौरी माता, पर उन्हनि सभिनी खां वॾी जननी ऐं ही जन्मभूमि। इन्हनि सभिनी जे लाइ हिकु प्रेरणा, हिकु भाव ईंदो आहे, उहो बि ईश्वर जी कृपा सां, सुठे संग सां। तिन्हनि सभिनी जी पूजा, सुरक्षा, शेवा थींदी रहे। इन्हीं करे जेतिरो वधीक इंसान तीर्थन ते वेंदो आहे
तो उनके ओतिरो सुठो सिद्ध ऐं ज्ञान प्राप्त थींदो आहे। असां अॼु सभई मिली करे पंहिंजे जीवन के सफलो करे रहिया आहियूं। माता गंगा जो स्नान पूजन थींदो, श्री गुरु ग्रंथ साहिब जी वाणी जो 3 ॾींहंनि जो अखंड पाठ थींदो, संत महात्माऊं ईंदा, उन्हनि जो दर्शन लाभ ऐं संसारी माण्हू ऐं संगत ज़रूरतमंद खे अहिड़े पवित्र स्थाननि ते दान पुण्य करे पंहिंजे हिकु हिकु घड़ी खे सफलो करे ऐं पंहिंजे शरीर सां गॾु आत्मा खे बि हिते गंगा में स्नान कराए ज्ञान सां, दर्शन सां, पंध सां इहे अमोलक किरता, इहे पुण्य कर्म जेके 450 खनि यात्री करे रहिया आहिनि, धूणी वारो दातार उन्हनि जे घर परिवार में सुख आनंद वर्ताए, धन संपदा जो वाधारो थिए, पंध जो फल उन्हनि खे स्वास्थ्य जे रूप में, जागृति जे रूप में प्राप्त थिए, घर जे मेंबरनि खे ओड़े पाड़े खे भी देवता तुल्य मने करे, आदरणीय मने करे सदाई उन्हनि सां सुठी प्रीत रखनि ऐं तॾहिं वञी करे इहो सखारतो थींदो आहे कि असां संतनि सां गॾु वञी करे तीरथ करे आया आहियूं। तो शुभकामना आहे सभिनी यात्रियुनि खे ऐं जेके हिन कैसेट जे माध्यम सां भी दर्शन कंदा उन्हनि में प्रेरणा थिए। शदाणी संतनि जो इहो ई मतो रहियो आहे कि पंध करो, जाड़े काॾे वञो, जाथों काथों गुण खणो, ज्ञान खणो, पंहिंजे विकारनि जो त्याग करो ऐं पंहिंजे जीवन खे सफल करो। जय सदाराम, हर हर गंगे, हर हर महादेव, जय माता दी।